तव्हां सभिनी दोस्तनि खे भली कार चवां थो आरबी रिसर्च अकेडमी में अॼु बिल्कुलु नए सेटअप सां गॾु आहियां। अॼु हिन में जेको पूरी सीरीज़ जेका शुरू कई आहे उन में आउं डिस्कस कंदुसि त बेसिक रिसर्च मैथड्स। ही पूरी हिकिड़ी वर्कशॉप थींदी जंहिंमें असां बेसिक रिसर्च मैथड्स जा जेके मुख़्तलिफ़ कॉन्सेप्ट्स आहिनि उन हवाले खां तव्हांखे ॿुधासीं। मिसाल जेको आहे सो इंट्रो कीअं लिखिजे, प्रॉब्लम स्टेटमेंट कीअं लिखिजे, या उन खां अलावा हाइपोथेसिस छा हूंदा आहिनि, कीअं डेवलप कजे, लिटरेचर कीअं कजे, लिटरेचर बि जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि। ऐं इन खां अलावा असां टेक्निक जेका असां रन कयूं उहो कीअं सिलेक्ट कजे, कई टेक्निक रन थींदी। उन खां अलावा असां उन में रिसर्च ऑब्जेक्टिव आहिनि ऐं रिसर्च क्वेश्चन्स आहिनि, कंक्लूजन आहे। इन खां अलावा ॿी लिकर्ड स्किल ख़ासि तौर ते आहे त असां लिकर्ड स्किल जेके असां कयूं था उनजो छा मक़सदु आहे। इहे सभु शयूं असां हिन पूरी सीरीज़ में जेका कवर कंदासीं। ॾाढो ज़बरदस्त जेको आहे पंहिंजो असांजो वर्कशॉप थियण वारो आहे ऐं उमेद कयां थो त जीअं तव्हां मुंहिंजो साथ ॾिनो QTA में स्पीसीज़ ते वीडियोज़ में तव्हां काफ़ी पसंदि कयो। इन वजह खां हीअ पूरी सीरीज़ जेका इन खे बि तव्हां मुंहिंजो साथ ॾींदव ऐं अचो त पंहिंजे कम खे शुरू कयूं। त असां जेको बुनियादी मक़सदु आहे त इहो आहे बेसिक रिसर्च मैथड खे सम्झो। सभ खां पहिरियां हिन आख़िर कोर्स जी मूंखे ज़रूरत छो पई त दोस्तो जेको मुंहिंजो अक्सर जेको आहे पंहिंजो स्टूडेंट्स खे सुपरवाइज़ कयां, PhD MS के MBA जा प्रोजेक्ट के सुपरवाइज़ कयां। उन खां अलावा मूंखे अक्सर मिलंदो आहे रिसर्च MPhil PhD रिसर्च सेमिनार में वञण जो। त उते जॾहिं ॾिसंदो आहियां त रिसर्च मेथडोलॉजी में काफ़ी कमज़ोरियूं हूंदियूं आहिनि। ईअं करे चए ब्लंडर्स हूंदा आहिनि हिन में। त उहो कमज़ोरियूं उहो उनखे ॾिसी करे मूंखे ॾाढी अहसासु थियो त यार छो न रिसर्च मैथड्स ते हिकिड़ी वर्कशॉप शुरू कजे जंहिंमें जेके असांजा नौजवान आहिनि जेके कमु कनि था, यानी तहक़ीक़ जो कमु कनि था, उन्हनि खे ख़ासि तौर ते बेसिक रिसर्च में कीअं जेको आहे उनखे सम्झाए जेके इशू कीअं जेको आहे कजनि। हीअ जेको वर्कशॉप आहे न फ़क़ति बिज़नेस लाइ पर मक़सदु सोशल साइंस जेके अक्सर उलूम आहिनि उन में बि हीअ जेको आहे उनजी मददगार हूंदो। ख़ासि तौर ते उहे दोस्त जेके प्राइमरी डेटा ते कमु करे रहिया आहिनि उन हवाले खां पूरी जेको हीअ रिसर्च मैथड जी सीरीज़ आहे उनजे लाइ हेल्पफुल आहे। ॿियो दोस्त सोशल जी मां हुजे या ॿिए कंहिं कुझु छोकिरे सां तालुक़ रखा वञनि पर उनजे लाइ हीअ रिसर्च जेको आहे इहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे। अच्छा, स्पीसीज़ जो जेको जीअं हिते बिज़नेस में या सोशल साइंस में इस्तेमालु थींदी आहे ओतिरी ई स्पीसीज़ जेको एप्लीकेशन उहो मेडिकल साइंसिस में त घणो करे मेडिकल साइंस जा जेके दोस्त उन लाइ हीअ वर्कशॉप ॾाढी किफ़ायती आहे छो जो उहे प्राइमरी डेटा ते या सैम्पलिंग ते कमु कंदा आहिनि। तो इन हवाले खां ज़रूरी महसूस थी त यार जेके कॉन्सेप्ट्स आहिनि उनखे क्लियर कजनि त जेकी रिसर्च मैथडोलॉजी आहे उहा ॾाढी बहितर रहे। अॻे में क्वालिटेटिव में जेके इशू अचनि पिया उन लाइ नंढी बि कोशिशि कई आहे, ॾाढी कामयाबु पई। ऐं हिन हवाले खां बि मां कोशिशि करे आहियां हीअ नंढी कोशिशि आहे त जीअं उनजा यानी कि जेके इशूज़ आहिनि उहे हल थी सघनि। यानी जॾहिं हू खणी था अचनि त उनजे रिसर्च क्वेश्चन रिसर्च ऑब्जेक्टिव जॾहिं ॾिसूं था त का रेलिवेंसी कोन्हे या वरी जेको आहे तव्हांजो हिकिड़ो टीचर रिव्यू आहे, लिटरेचर रिव्यू जेके वेरिएबल खे ॾिनो थो वञे मॉडल में लिटरेचर रिव्यू जो ऐं मॉडल जो पाण में रिलेशनशिप कोन्हे। ऐं इन खां अलावा हाइपोथेसिस आहिनि उहे बिल्कुलु जेके सही सम्झो था उन पोयों को सपोर्ट कोन्हे, लिटरेचर या थ्योरी का सपोर्ट कोन्हे। मिसाल इन खां अलावा टेक्निक जेका लॻणु घुरिजे उहा आहे कोन, इन बजाए ॿी का टेक्निक लॻी थी वञे। अॼुकल्ह जेका सेकेंड जनरेशन जा सॉफ्टवेयर अची रहिया आहिनि जंहिंमें असां वटि ॾिसूं जेके उहे आहिनि स्मार्ट PLS आहे या स्पीसीज़ एंगोस आहे। इहे सॉफ्टवेयर जेके सेकेंड जनरेशन जा सॉफ्टवेयर आहिनि लेकिन हीअ कोशिशि कई त असां इन ते कमु कयूं त अञा वधीक बहितर आहे। दोस्त अञा ताईं उहे पुराणा जेके मल्टीपल रेगुलेशन स्पीसीज़ में रन कनि था त कोशिशि कयो त हाणे थोरो सा सेकेंड जनरेशन टेक्निक ते अचो। सो इहे सभु ज़रूरतुनि खे पेश नज़र रखंदे मूं कोशिशि कई त रिसर्च मैथड जे हवाले खां हिकिड़ी सीरीज़ शुरू कई जंहिंमें इहे सभु शयूं जेके हिसाब पंहिंजे नौजवान जेके तहक़ीक़ ॼाण उनखे इहे शयूं सेखारिजे। ऐं तंहिंखां पोइ हिकिड़ो ॿियो जेको आहे त उहो इहो आहे त भई सिंधी ज़बान में आख़िर छो तव्हां उहे जेके आहिनि से तव्हां अंग्रेज़ी में बि ॻाल्हाए सघो था, उर्दू में बि ॻाल्हाए सघो था। ऐं छो जो अंग्रेज़ी ऐं उर्दू जो को मसइलो कोन्हे पर जेका मुंहिंजी कोशिशि जेका इहा आहे त मां पंहिंजे सिंधी दोस्तनि खे उन्हनि जी मादरी ज़बान में इहे शयूं पुॼाए त जीअं उनखे जेके ॿ आसन तरीक़े सां सम्झी सघनि। इन जी मूंखे जेको अहसासु ईअं थियो उहो अहसासु ईअं थियो त मां अक्सर जेके क्लासिस में जेको आहे कोशिशि हुई त मां अंग्रेज़ी में वधीक ॻाल्हायां, सिंधी में न ॻाल्हायां। पर पोइ कुझु काफ़ी दफ़ा मूंखे शागिर्दनि जी की सर असांखे ॻाल्हि में घटि थी अचे। ऐं वरी इन जो ॿियो बि अहसासु बि थियो जॾहिं मां चाइना में PhD करे हुयुसि त जेको किताब मां पढ़ी रहियो हुयुमि यानी मिसाल इकोनॉमेटिक्स जो वोल्टेज जो किताब मां पढ़ी रहियो त साॻी कॉपी साॻियो ई वॉल्यूम साॻियो ई ऑथर
वो चाइनीज़ में जेके चाइनीज़ फ्रेंड PhD में सां गॾु उहे पढ़ी रहिया हुआ त हाणे तव्हां मूंखे ॿुधायो जेका सम्झ आहे शइ जी उहा मूंखे वधीक अंग्रेज़ी में पढ़ां कोई जेका मुंहिंजी मादरी ज़बान आहे या उनजी जेकी पंहिंजी मादरी ज़बान को किताब पढ़ी रहिया हुआ यकीन तौर ते उनजी जा वधीक शयूं सम्झ में ईंदियूं असां खां इन हवाले खां तव्हां ॾिसो था जिनी चाइना जी तालीम निज़ाम जे हवाले कुझु जेके प्रोफेसरों सां मिलियो त उन्हनि इहो ॿुधायो त असांजो पूरो जेको सेटअप आहे तालीम जो उहो सॼो चाइनीज़ में आहे यानी तव्हांजी जेके MPhil PhD थीसिस ऐं रिसर्च पेपर सभु असां चाइनीज़ में लिखंदा इवन दो जेको मूंखे विंडोज़ कंप्यूटर को मिलियो जेको विंडोज़ MS उहो सॼी जेको आहे चाइनीज़ में पहिरियों इन मां तव्हां सम्झो त उहा क़ौम केॾी तरक़ी करी जेका जंहिंखे हर शइ जेके पंहिंजी मादरी ज़बान में मिले इहो ज़हन रखी करे मां सोचियो त छो न रिसर्च मैथड्स खे सिंधी ज़बान में पंहिंजे दोस्तनि ताईं पुॼाइजे GQT जा रिसर्च जेके लेक्चर्स आहिनि मुंहिंजे YouTube ते पिया आहिनि उहे बि तव्हां सिंधी में अहिड़ी सां ही बि तव्हां सिंधी में पुॼाइजे इहो ज़हन में नज़रियो रखी करे हीउ चैनल यानी हीउ जेको वर्कशॉप शुरू कई आहे उमेद आहे त हीअ बि तव्हांखे पसंदि ईंदी अच्छा उन खां अलावा हिकिड़ो ॿियो जेको आहे मिसकंसेप्शन आहे हिकिड़ो ग़लति नज़रियो आहे त भई रिसर्च जेका आहे न उहा ॾाढी ॾुखी आहे यानी रिसर्च प्रोसेस जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे हालांकि रिसर्च जेका आहे उहा का एॾी बि ॾुखी न आहे जीअं असां उनखे सम्झूं था रिसर्च जेको आहे उहो हिकिड़ो ख़ासि तौर ते इहो जेको आहे इट इज़ अ यूज़ ऑफ द कॉमन सेंस यानी असांजा रिसर्च आहे असां उन में कॉमन सेंस इस्तेमालु कंदा आहियूं ख़ासि तौर ते रिसर्च इन बेसिक एंड सोशल साइंस असां पंहिंजी जेका कम कयूं था इन में असां तक़रीबन कॉमन सेंस इस्तेमालु कंदा आहियूं उनजे करे जो असां बेसिकली वी आर वर्किंग ऑन द बिहेवियर ऑफ पीपल यानी ह्यूमन बिहेवियर ऐं इहो बिहेवियर जेको आहे उहो अक्सर तब्दील थींदो रहंदो आहे छो जो इंसान हिकिड़ो ओपन सिस्टम आहे ओपन सिस्टम मक़सदु इहो आहे त असां ते जेको आहे सो मुख़्तलिफ़ शयूं जेके इन्हनि जा असरात थियनि था यानी हिन पूरे ग्लोब में असां रहूं था इन जेका बि तब्दीली अचे थी उन तब्दीली जा मनफ़ी या मस्बत असर असांजी बिहेवियर ते पवंदा आहिनि छो जो असां ओपन सिस्टम आहे असां उन जेकी शइ तब्दीलियूं अचनि थियूं तब्दीली खे असांखे क़बूल करिणो पए थो चाहियूं या न चाहियूं उनखे क़बूल करिणो पए थो उनखे चाहियूं या न चाहियूं इन करे असां जेको सोशल साइंस में तक़रीबन असां उनखे ह्यूमन बिहेवियर खे या इंसान जे बिहेवियर खे असां स्टडी कंदा आहियूं मिसाल हिन वक़्तु तव्हांजो बिहेवियर ठीकु आहे तव्हांजो नॉर्मल आहे पर थोरे वक़्त खां पोइ थी सघे थो कोई अहिड़ी ॻाल्हि तव्हांखे पंहिंजो ॾुखी ख़बर मिली जेका तव्हांखे परेशान करे सघे या जीअं तव्हां परेशान आहियो ओचितो तव्हांखे इहा ख़बर मिली वञे त भई तव्हां पास थी वियो तव्हांजो A ग्रेड अची वियो त तव्हां ख़ुशी जी इंतिहा में रहंदी यानी थोरी वक़्त में असांजो जेको बिहेवियर आहे उहो तब्दील थींदो रहे थो इन करे असां जेको टर्म यूज़ कंदा आहियूं असां हिनखे कंदा आहियूं वेरिएबल तव्हां अक्सर ॿुधंदव त भई तव्हांजा वेरिएबल केतिरा आहिनि वेरिएबल बार बार इहा ॻाल्हि थी त वेरिएबल आहे छा वेरिएबल माना उहा शइ जो कुझु वेरिएट्स जेको तब्दील थिए यानी बिहेवियर जेको उहो हमेशह तब्दील थींदो रहंदो आहे इन करे असां पंहिंजी बिज़नेस में असांखे ॻाल्हि कंदा आहियूं एम्प्लॉय सेटिस्फिकेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं हाणे सेटिस्फिकेशन हिकिड़ो बिहेवियर आहे उहो तब्दील थींदो रहंदो आहे एम्प्लॉय मोटिवेशन जी ॻाल्हि कंदा आहियूं मोटिवेशन हिकिड़ो बिहेवियर आहे इंटेंशन जी ॻाल्हि कंदा आहियूं इंटेंशन हिकिड़ो बिहेवियर आहे जेको तब्दील थींदो रहंदो आहे यानी ये जेके भी बिहेवियर है इस सभी में असां जो यूज जेको वो कॉमन सेंस आहे असां उन कॉमन सेंस मिसाल सेक्टर साइज सां कटवाकी से उन कॉमन सेंस जो आहे स्पेम पॉपुलेशन का करूं कॉमन सेंस की ॻाल्हि आहे जस्टिफिकेशन जी ॻाल्हि आहे जेके असां वेरिएबल हिकिड़ो मॉडल ठाहियोसीं उहो कीअं मॉडल ठाहियोसीं अगेन त इन पोइ बि जस्टिफिकेशन आहे इन पोइ हिकिड़ो कॉमन सेंस जो इस्तेमालु आहे सो सोशल साइंस रिसर्च में असां जेको उहो कॉमन सेंस जो घणो इस्तेमालु हूंदो आहे त इन करे असांजी एॾा जेका रिसर्च आहे उहा एॾी ॾुखी न आहे जेको सम्झो वेंदो आहे तमामु आसान आहे पर बशर्ते तव्हां बेहतर तरीक़े सां उनखे सम्झो ऐं ॿियो जेको अहम तरीन जेको उहो आहे लिटरेचर रिव्यू ही तमामु इम्पोर्टेंट आहे लिटरेचर रिव्यू तमामु घणो इम्पोर्टेंट आहे बिकॉज आई बिलीव ऑलवेज दैट द रीडर्स आर लीडर्स ही जेको आहे सेंटेंस मूंखे ॾाढो मां यकीन रखंदो आहियां त भई लीडर्स आर लीडर्स हाणे लीडर जेके हूंदा आहिनि उहे हिनखे लीड कंदा आहिनि हाणे इन खां वधि रीडिंग कंदो त लिटरेचर रिव्यू जी त तव्हांखे अञा वधीक जेकी शयूं मिलनि अञा वधीक तव्हांखे जस्टिफिकेशन मिली वेंदियूं ऐं बहितर तरीक़े सां तव्हांजो जेको जेको बि तव्हां कमु कयो था तहक़ीक़ जो उहो बहितर तरीक़े सां कमु थींदो इन करे लिटरेचर रिव्यू जेतिरो वधीक कंदो रीडिंग वधीक कंदो पंहिंजे ओतिरो वधीक तव्हांखे कुझु फ़ाइदो पवंदो अक्सर दोस्त जी ॻाल्हि कंदा आहिनि सर
जॾहिं जेतिरो असां लिटरेचर रिव्यू वधीक कयूं था ओतिरो ई असां वधीक परेशान थियूं था। त इन जो बि हिकिड़ो हल आहे। असां छा कंदा आहियूं, लिटरेचर जो मक़सदु आहे जेको लिटरेचर मिलियो असां पढ़ियोसीं। बाबा असांखे जनरल नॉलेज न आहे करणी, असांखे हिकिड़ी स्पेसिफिक एरिया में कमु करणो आहे। तव्हां छा करणो, हिकिड़ी स्पेसिफिक एरिया तव्हांखे डिटरमिन करे। मिसाल जीअं हाणे मुंहिंजी का एरिया आहे, मां कमु करणु चाहियां ग्रीन एंटरप्रेन्योरशिप ते, या तव्हां ग्रीन ह्यूमन रिसोर्स मैनेजमेंट ते। अॼुकल्ह ही ॾाढा हॉट टॉपिक्स आहिनि तव्हां इन ॿिन्ही एरियाज़ में। लेकिन तव्हां इन ते कमु करणु चाहियो था त तव्हांखे छा करणु पवंदो, लॉजिकली तव्हां सोचो तव्हां कमु छा कयो। यानी सभ खां पहिरियों तव्हां उहे रिसर्च पेपर पढ़ो जिन में ग्रीन एंटरप्रेन्योरशिप या ग्रीन ह्यूमन रिसोर्स ते उहे शयूं डिस्कस थियल आहिनि। जॾहिं तव्हां उन मां पढ़ंदो त उन खां अॻिते ईंदो त थी सघे उन मां ग्रीन एंटरप्रेन्योरशिप मां अञा वधीक का निश मार्केटिंग यानी कोई निश या अञा नंढी पॉइंट तव्हांखे मिले। त इन तरीक़े सां जेके तव्हां स्पेसिफिक रिव्यू ऑफ लिटरेचर कंदो त तव्हां हिकु बहितर लिटरेचर रिव्यू कंदो ऐं उनजा नताइज बि तव्हांखे मिलंदा। असां हिकु ब्रॉड जेको आहे लिटरेचर रिव्यू कंदा आहियूं जंहिंमें असांखे को फ़ाइदो कोन पवंदो आहे, इंफॉर्मेशन त असांखे मिलंदी आहे पर माना थोरी थोरी जेको असांजो मसइलो आहे उहो हल कोन थी सघंदो। मसइलो इहो आहे त भई असांखे रिसर्च प्रपोज़ल ठाहिणो आहे, को रिसर्च पेपर लाइ को टॉपिक को आइडिया जेको आहे सो या का जेको आहे का एरिया असांखे ॻोल्हणी हूंदी आहे उहा कोन ॻोल्हे सघंदा आहियूं। लाज़मी इहो आहे त तव्हां लिटरेचर रिव्यू ज़रूरु कयो पर उनखे कंहिं बाउंड्रीज़ में रखी करे कमु कयो त ग्रीन एंटरप्रेन्योरशिप आहे, ग्रीन ह्यूमन रिसोर्स आहे या तव्हां ॿी कंहिं एरिया में कमु करणु चाहियो था त उनखे इसका बंदि करे रखंदो, उनखे प्रॉपर तरीक़े सां कमु कंदो त तव्हांखे लिटरेचर रिव्यू तव्हांखे ॾाढो फ़ाइदो ॾींदो। दोस्तो इन ते ई अॼु असांजो पहिरियों जेको लेक्चर असां पूरो कयूं था ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द वरी तव्हां सां गॾु ॿिए लेक्चर में मिलंदासीं ह्यूमन रिसोर्स सॉरी बेसिक रिसर्च मेथड जे हवाले खां। ऐं यकीन तेसिताईं तव्हां बि तमामु